बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबक पढ़ सदाकत का, अदालत का, शुजाअत का, लिया जाएगा तुझसे काम दुनिया की इमामत का। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध साइड हाज़िर ख़िदमत आऊं अॼु पंहिंजो मेज़बान राहिब अली चांडियो। अॼु असां वटि तमामु अहम शख़्सियत असांजो क़ाबिल एहतराम मौज़ूज़ साईं मोहम्मद असलम शाह, साईं DO प्राइमरी उमरकोट सां तालिक़ आहे साईं जो। अॼु साईं सां गुफ़्तगू कंदासीं तइलीमी मैदान में साईं जी कयल ख़िदमतुनि जे हवाले सां। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम। साईं ख़ुशि तबियत सही आहे साईं। ॿाराड़ी जे प्राइमरी स्कूलनि में जेका सहूलियतुनि जी खोट आहे उनजा सबब कहिड़ा आहिनि? असांजी ॿाराड़ी में जेके स्कूल आहिनि उनमें असांजा जेके दूर दराज़ इलाइक़ा आहिनि उन्हनि में जेको आहे सो असांजे इंफ्रास्ट्रक्चर बि ठहे थो त उन में जेको आहे सो असांजी फर्नीचर वग़ैरह, पर ॿाराड़ी जे जेके इलाइक़ा आहिनि उनमें ज़ाहिर आहे हिकिड़ो दूर दराज़ इलाइक़ा अचनि था त उते असांजो जेको डिपार्टमेंट आहिनि उहो पंहिंजी तरफ़ां पूरी कोशिशि कंदा आहिनि त उते जा स्कूल जेके आहिनि सो बहितरीनु नमूने हलनि ऐं काफ़ी माना बहितरीनु स्कूल हलनि था असां वटि। पर किथे किथे असां वटि ज़ाहिर खोट बिल्डिंग जे हवाले सां डैमेज स्कूलूं आहिनि या फर्नीचर जी किथे खोट थिए थी, पर उन हूंदे बि असांजो जेको आहे सो जेके बाला अख़्तियारियूं आहिनि उहो कोशिशि कनि पियूं त जिथे जिथे असांजी फर्नीचर खोट आहे, हींअर बि असां वटि कुझु न्यू फर्नीचर अवेलेबल थियो आहे त अहिड़े हिसाब सां असांजे जिथे खोट थिए थी त उते असां उहो उन खे पूराई करण लाइ कोशिशूं वठूं था। स्कूल असांजा बहितर हलनि था, उस्तादनि जी हींअर रिक्रूटमेंट जेका थी आहे उहा मेरिट बुनियाद ते थी आहे सही, सुठा उस्ताद असांजे सिस्टम में आया आहिनि ऐं बहितरीनु स्कूल हलनि था। सही। अच्छा साईं, मॉनिटरिंग ऐं एवोल्यूशन जेको निज़ाम कागज़नि में त हिकिड़ो इनकलाबी निज़ाम आहे, पर तव्हांजे ख़्याल में सुपरवाइज़री को निज़ाम बहितर न हो? जी पहिरीं सुपरवाइज़र हूंदा हुआ। सुपरवाइज़री निज़ाम बि बहितर हो, पंहिंजे दौर में सुठो हलियो निज़ाम। उन में असांजा UC वाइज़ सुपरवाइज़र कमु कंदा हुआ, UC में जेके बि स्कूल आहिनि उन जी मॉनिटरिंग कंदा हुआ, उन सां गॾु उन्हनि जी एवोल्यूशन बि हलंदी हुई। सही। हिन वक़्तु उहो निज़ाम ख़तमु थी वियो आहे, असांजो मॉनिटरिंग जो अलॻि शोबो अची वियो आहे। सही। जंहिंमें असांजा मॉनिटरिंग असिस्टेंट ऐं चीफ मॉनिटरिंग ऑफिसर्स डिस्ट्रिक्ट ते उहे तैनात थिया आहिनि। उन्हनि जो हिकिड़ो निज़ाम असांखां अलॻि आहे, उहा असांजे स्कूलनि ते वञनि था, बायोमेट्रिक कनि था, उस्तादनि जी जेका हाज़िरी खे उहो यकीनी बनाइनि था। सही। हाणे हिन में थोरो एवोल्यूशन जेका आहे उन जे हवाले सां थोरो आहे। उन में असां पाण विज़िट कंदा आहियूं स्कूल जा, या असांजा जेके TOs आहिनि उहे स्कूल विज़िट कनि था, त उन जो पार्ट कुझु असां ॾे अची वियो आहे, कुझु जेको आहे सो उन्हनि जी हाज़िरी यकीनी बनाइण लाइ असां वटि मॉनिटरिंग जेको सिस्टम आहे उन में उस्ताद असांजो जेको आहे सो बाक़ाइदे हाज़िर रहे थो, टाइम ते अचे थो, टाइम ते वञे थो ऐं स्कूल में बाक़ाइदे उनजी हाज़िरी रहे थी। सही। अच्छा साईं, सिंगल उस्ताद ऐं सिंगल जेको आहे सो रूम, मल्टी ग्रेड जेका सिस्टम आहे, उस्ताद कीअं मयारी तइलीम ॾेई सघंदो अहिड़े सिस्टम खे, ऐं डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट खे कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि इन हवाले सां, ऐं ॿाराड़ी जे प्राइमरी स्कूलनि में तइलीमी मयार कीअं बहितर थींदो इन हवाले? हाणे तव्हांजी इहा ॻाल्हि सही आहे त हिकिड़ो सिंगल टीचर आहे त उहो स्कूल जे लाइ जेको आहे सो हिकिड़ो माना हिकिड़ो स्कूल आहे, उन में असां वटि 5 क्लासूं आहिनि। सही। 5 क्लासूं आहिनि ऐं हर क्लास जा सब्जेक्ट अलॻि अलॻि आहिनि, त हिकिड़ो उस्ताद उन्हनि सभिनी खे हिकिड़े ई टाइम पढ़ाइण लाइ माना उन लाइ वॾी मुश्किलातूं आहिनि। सही। त असां हींअर जेको आहे सो साईं जी सरबराही में, साईं सरदार शाह जी सरबराही में
जेको कमु हले पियो उन में इहो आहे त असां जेको आहे सो STR रेशो ते कमु कयूं। उन खां पोइ अपग्रेडेशन थिए पई असांजे स्कूलुनि जी, जेके प्राइमरी स्कूल जिते इनरोलमेंट वधीक आहे सही उहो उन्हनि खे एलिमेंट्री जो दर्जो ॾिनो वञे पियो। त जीअं इहे इन्हनि में वधीक इनरोलमेंट, जेका ड्रॉप आउट रेशो थींदो उहो बि घटिजी वञे ऐं उस्ताद वधीक तैनात थियनि सही त जीअं उहो बहितर नमूने सां हली सघनि। सिंगल टीचर जे लाइ मसइला इहा त जेकॾहिं को बि उस्ताद छुटी ते हलियो वञे थो, उन सां को मसइलो आहे त पोइ उहो स्कूल बंदि थी वेंदो बिल्कुलु उन ॾींहं जे लाइ, या उन ॾींहंनि में जॾहिं हू छुटी ते आहे त उहो बंदि थी वेंदो। त उन करे हिकिड़ो जेको आहे सो सिस्टम जेको आहे सो इहो ख़राबी हुई। हाणे असां STR रेशो ते कमु कयूं पिया, जिथे बि इनरोलमेंट जे हिसाब सां उस्ताद जेके आहिनि सो डिस्ट्रीब्यूट कयूं पिया। इंशाल्लाह इन सां बहितरी ईंदी ऐं उस्ताद जे लाइ बि आसानी थी वेंदी। हिकिड़े खां वधीक, हिक खां वधीक जेके आहिनि सो उस्ताद अची वेंदा, उन ते तैनात थींदा, सही इहे बहितर स्कूल हलंदा। अच्छा साईं, हाणे ॿाराड़ी में प्राइमरी स्कूल हिकिड़ी बिल्डिंग वारो आहे, उते उस्ताद बि तक़रीबन हिकिड़ो ई तैनात थियल आहे। त रोज़ानी जे बुनियाद ते 28 सब्जेक्ट, जीअं पहिरें खां वठी 5 क्लास ताईं, त उहे 28 सब्जेक्ट कीअं थो माना उहो पढ़ाए सघे? ऐं उनखां बहितर मुंहिंजे ख़्याल में त माना हिकिड़े उस्ताद जे लाइ रोज़ानो वधि में वधि 6 पीरियड पढ़ाए सघे थो। त पोइ इन हवाले सां तव्हां कीअं था इन मसइले खे ॾिसो? हा, त उस्ताद जे लाइ 28 सब्जेक्ट पढ़ाइणु हिकिड़े ई वक़्तु वाक़ई ॾाढो मुश्किल आहे। जी हा। उन खे हू इन एतिरी वॾी माना रिस्पॉन्सिबिलिटी जेका आहे उहो मीट नथो करे सघे। बिल्कुलु पोइ उन में इहो आहे त हू मेन सब्जेक्ट जेके आहिनि सो उहो पढ़ाए थो ऐं कोशिशि करे थो। इनरोलमेंट जो बि हिकिड़ो आहे त किथे किथे उस्ताद वटि 50 या 100 ॿार आहिनि, जी हा। उस्ताद हिकु आहे। हा ऐं उहो वरी मल्टीग्रेड में जेके आहिनि सो 5 क्लास ताईं ॿार आहिनि, त उन में जेको आहे सो उन लाइ वरी मुश्किलातूं जी आहिनि। हा। उन ई निज़ाम ते असां हींअर बि कमु कयूं पिया। सही STR जो जीअं तव्हांखे मूं ॿुधायो त STR ते असां कमु कयूं पिया। सही त इहो जेको आहे सो उस्ताद लाइ वाक़ई मुश्किलात आहे। त असांखे माना ज़ाहिर आहे हिकिड़ो निज़ाम खे सुधारण लाइ क्लास वाइज़ उस्ताद रखणा पवंदा। जी 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 त जी क्लास वाइज़ हर क्लास खे हिकिड़ो उस्ताद हुजे जेको हुनजे सब्जेक्टनि खे पढ़ाए सघे, सही। हुन सिस्टम खे ॾिसी सघे। माना हाणे हिन वक़्तु तव्हां STR ते कमु करियो पिया, जिते एक्सिस में उस्ताद आहिनि उन्हनि खे उतां हा, उन्हनि खे उतां खां असां खणी जिथे ज़रूरत आहे उते। पहिरीं त असांजी टारगेट इहो त असांजा जेके क्लोज़ स्कूल आहिनि जी हा। त उन्हनि खे असां खोलियूं। जेके बि सिस्टम में क्लोज़ स्कूल आहिनि, पोइ उहो गुज़िरियल साल बि असां स्कूल जेके आहिनि सो खोलिया हुआ, सभु खोले छॾिया स्कूल। सही बहरहाल असां वटि उस्ताद रिटायर थियनि था या सिस्टम में नवां स्कूल अचनि था, उनजे करे हिकिड़ो वरी बि जेको आहे सो साल में असांखे वरी उनखे रिवाइज़ करिणो पए थो इन कम खे। त हिन साल वरी उहो असां जेको आहे सो हींअर वेकेशन आहे त उन में असां इहो कमु कयूं पिया। त जेके बि क्लोज़ असां वटि स्कूल आहिनि त उन्हनि सभिनी खे खोलियूं। पहिरीं प्रायोरिटी इहा आहे। सही उन खां पोइ ॿिए नंबर ते असांजी प्रायोरिटी आहे त असां STR रेशो ते कमु कयूं। जिथे वधीक उस्ताद आहिनि उन्हनि खे असां उन्हनि स्कूलनि में शिफ्ट करियूं जिथे ज़रूरत आहे, वधीक इनरोलमेंट आहे, उते असां सही इन ते कमु कयूं पिया। इनशाला जेको आहे सो 1 अगस्त खां इहो अमल मुकमल थी वेंदो। मुकमिल थी वेंदो। अच्छा साईं, प्राइमरी स्कूलनि जे जेको टीचर आहिनि PST, उनजी जेका सर्विस स्ट्रक्चर आहे उन बाबति गवर्नमेंट जो छा लाइ अमल आहे? ऐं तव्हां अलहमदिल्ला स्टेक होल्डर आहियो ज़िले जा, तव्हां उन हवाले सां कहिड़ा कागज़ी कमु कया? त जीअं हाणे उहे उनजी जेका सर्विस स्ट्रक्चर आहे, हू चवंदा असांजी सर्विस स्ट्रक्चर जी का ख़बर ई नथी पए, असां छा थियणु वञी रहिया आहियूं। उहो स्ट्रक्चर जे लाइ गवर्नमेंट जेको आहे सो असांजो डिपार्टमेंट आहे उहो कोशिशूं वठे पियो हिननि खे सर्विस स्ट्रक्चर हिननि जो नओं ठाहिण लाइ। असां वटि अञा ताईं उनजी जेको आहे सो को अहिड़ी हिदायतनामो अञा जारी कोन थियो आहे, पर इन ते कमु हले पियो। असांजी पंहिंजी लेवल ते गवर्नमेंट ऑफ सिंध कमु करे पई। सही। पोइ जेके बि स्टेप जेके अॻिते उनखे ज़रूरी हूंदा कानून मुताबिक़, उन्हनि ते इनशाला जेको आहे सो हिननि खे उस्तादनि खे फ़ाइदो थींदो। सही। अच्छा साईं, माना असां वटि ईअं रहियो आहे त हिकिड़ा उस्ताद महिनती आहिनि ऐं ॿिया वरी घटि महिनती आहिनि, पर ॿिन्हिनि खे जेको आहे सो सहूलियतूं हिकु जहिड़ियूं मिलियल आहिनि। छा इहो रवैयो या इहो कमु
इंसाफ़ ते मबनी आहे या न? उस्तादनि जी जेका हिकिड़ो असां वटि बेस्ट टीचर जो बि एवॉर्ड जो हिकिड़ो सिस्टम मौजूदु आहे सही ऐं असां गुज़िरियल साल उस्ताद जेके सुठा उस्ताद हुआ उन्हनि खे इन जी एप्रिसिएशन जा सर्टिफिकेट ॾिना हुआ। सही त अहिड़े हिसाब सां असां जेको बहितरीनु कमु कनि था उन्हनि उस्तादनि खे असां एप्रिशिएट कयूं था माशाल्लाह। ऐं उन्हनि खे जेको सो इनाम ॾियूं था। उन खां पोइ उस्तादनि जी हर साल ट्रेनिंगूं थियनि थियूं। ट्रेनिंग मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जेके असां वटि एलिमेंट्री कॉलेज हिते डिस्ट्रिक्ट में मौजूदु आहे उन में ट्रेनिंगूं थियनि थियूं। मुख़्तलिफ़ NGOs आहिनि उहो बि उस्तादनि खे ट्रेंड कनि थियूं। जी जी उन करे उस्तादनि जी जेका आहे सा उन कमु करण जी सलाहियत में हीअं त इज़ाफ़ो थियो आहे ऐं उस्ताद बि सुठा आया आहिनि असां वटि, क़ाबिल उस्ताद आया आहिनि। सही साईं, वॾी महिरबानी तव्हां असांखे टाइम ॾिनो। प्रोग्राम हाणे पंहिंजी पुॼाणी ते पहुचे पियो। असांजा क़ाबिल एतिराम उस्ताद आहिनि या असांजा TOs आहिनि या असांजा जेके पेरेंट्स आहिनि ख़ासि करे, छो त बीइंग ए गवर्नमेंट टीचर आऊं असां जॾहिं स्कूलनि में पेरेंट्स खे मीटिंग लाइ घुराईंदा आहियूं त भई तव्हांजो ॿारड़ो स्कूल न पियो अचे, वजह छा आहे, त उन में पेरेंट्स घटि ईंदा आहिनि। इन हवाले सां तव्हां छा चवंदो ऐं मैसेज असांजे उस्तादनि जे लाइ, ॿारनि जे लाइ, पेरेंट्स जे लाइ कहिड़ो मैसेज हूंदो तव्हांजो? मैसेज त इहो आहे त पढ़ंदी सिंध जी वधंदी सिंध। जी जी त तालीम त पहिरीं आहे असांजे लाइ, बेस आहे असांजे अॻिते वधण जो। असांजो जेको आहे सो जियापो इन ते, इन खां सवाइ असां जेको आहे सो धरती ते जीअण जा बि हक़दार कोन हूंदासीं। बिल्कुलु त उन करे जेको आहे सो तालीम असांजे लाइ पहिरीं आहे। न अचण जा सबब इहे वाक़ई असां ॾिठा आहिनि जॾहिं बि SMC वग़ैरह जूं मीटिंगूं थींदियूं आहिनि या वालदेन खे या ॿिए कंहिं ॿार जे उनजे लाइ घुरायो वञे थो त उन्हनि जी जेका आहे सा प्रेज़ेंस घटि हूंदी आहे। सही त उन लाइ वालदेन खे बि असां अपील कंदासीं त पंहिंजे ॿारनि खे जेको आहे सो उन्हनि ते वधीक तवजह ॾियनि। जेके बि जिन बि इदारनि में उहो दाख़िल आहिनि त उन्हनि जी जेको आहे सो घटि में घटि हर 15 ॾींहंनि ते हिकु दफ़ा जेको आहे सो पंहिंजे इदारे खे जिथे उनजो ॿारु पढ़े थो उनखे विज़िट कनि, ॿार जी ख़बरचार वठनि। त उन सां हिकिड़ो ॿार जी बि हिमत अफ़ज़ाई थिए थी, उस्तादनि खे बि ख़बर पवे थी त वालदेन जेको आहे सो पंहिंजे ॿार जी पोइवारी कनि पिया। जी जी त इन सां वधीक बहितरी ईंदी। सही। त इहो वालदेन खे जेको आहे सो उन ॾांहुं ध्यानु ॾियणु खपे। अच्छा, असांजे उस्तादनि जे लाइ कहिड़ो मैसेज हूंदो? उस्तादनि खे असां इहो ई चवंदासीं त उन्हनि जी जेका आहे सा अलाह साईं उन्हनि खे हिकिड़ी रोज़ी ॾिनी आहे, हक़ हिलाल जी रोज़ी ॾिनी आहे, पैगम्बरी पेशो ॾिनो आहे। बिल्कुलु। त उन पैगम्बरी पेशे खे उन नियत सां, उन जेको सो तरीक़े सां उनखे जेको आहे सो ॿारनि खे पढ़ाइनि ऐं ॿारनि जी तरबियत कनि। तालीम सां गॾु तरबियत बि लाज़मी आहे ॿारनि जी। त उहो जेको आहे सो उन में वधि हिसो वठनि ऐं पंहिंजी जेका आहे सा सर्विसिस, पंहिंजो जेको आहे सो ख़िदमतूं, उहो पंहिंजी पूरी कोशिशि उन ते लॻाइनि ऐं पंहिंजी जेको आहे सो ईमानदारी सां ड्यूटी कनि। वॾी महिरबानी साईं, तव्हां असांखे टाइम ॾिनो, थैंक यू। जिते आणे छॾियई उभियूं आहिनि उत, जिते आणे छॾियई उभियूं आहिनि उत, ॿियो भरवसो न भित अखियूं अव्हां जे आसिरे। नाज़रीन, अॼोको प्रोग्राम साईं मोहम्मद असलम शाह सां पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। प्रोग्राम पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध सां पंहिंजे मेज़बान राहिब अली चांडियो खे ॾींदा इजाज़त। जेॾां पेर तेॾां केर, सिंध सलामत साथ सलामत। ईंदड़ हफ़्ते वरी कंहिं नए दोस्त सां तव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं। तेसिताईं असांखे इजाज़त ॾींदा। अलाह निगहबान।